प्यारे साध संगत, काल रहित अनकाल स्वरूपा, अलख पुरख अवगत अवधूता। यह उस्तति आहे भगवान शिव जी। उन प्रभु परमात्मा शिव जी असां कथा ॿुधी रहिया आहियूं, जेको सभिनी जो ईश्वर आहे, जेको देवनि जो देव आहे, जंहिंखे सभु प्रणाम कंदा आहिनि, मञींदा आहिनि, जेको टिनि देवनि खां बि मथे आहे, त्रिगुणातीत, ब्रह्मा विष्णु महेश खां बि जंहिंजो हिकु अलॻि लोक आहे, शिवलोक। उनजो असां शिव पुराण जे रूप में संक्षेप में सरलता सां कथा ॿुधी रहिया आहियूं। इहा ॾाढी सरल हली रही अथव, उहा इन खां बि ॾुखी थींदी आहे शिव कथा। तो उन शिव कथा में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। अॼु 6हों ॾींहुं शिव कथा जो। वो शिवलोक जो वर्णन जेको अचे थो शिव पुराण में, वो कैलाश लोक कान्हे, हिकु शिवलोक आहे। कैलाश ये असांजे लाइ भाग्य जी ॻाल्हि आहे कि ॿियनि भॻवान जो लोक किथे अलॻि अलॻि आहे, पर भॻवान शिव कृपा करे असांखे धरतीअ ते बि हिकिड़ो पंहिंजो स्थान ॾिनो आहे। असां जीवन जे लाइ भॻवान शिव पंहिंजे हिकु रूप सां कैलाश ते बि निवास कंदो आहे। ॿिए कंहिं भॻवान जी शाखा आहे कोन। वैकुंठ आहे त वैकुंठ में ई आहे। हाँ, कृष्ण भगवान वृंदावन के पंहिंजो धाम चयो आहे, न त कृष्ण जो भी हिकु लोक अथव, गोलोक। असली कृष्ण तो हुते आहे, हे नकली कान्हे, पर असली हुते आहे। उनजो रूप हिते आयो हो धरतीअ ते, ऐं वो रूप भी वृंदावन में प्रेम फैलाए वियो। त तीअं हिकु शिवलोक आहे जेको उन्हनि सभिनीनि खां मथे आहे। शिव पुराण में कथा अचे थी कृष्ण सां कनेक्टेड। उन शिवलोक में ब्रह्मा ऐं विष्णु विया हुआ शंखासुर नाले दैत्य खां पीड़ित थी करे, ऐं उते कृष्ण भगवान भी पहुतो। गोलोक वारो कृष्ण शिवलोक में। गोलोक जी पंहिंजी महिमा आहे, शिवलोक जी पंहिंजी। शिव जे भगतनि जे लाइ शिवलोक सभिनि खां वॾो आहे, कृष्ण जे भगतनि जे लाइ कृष्ण गोलोक वॾो आहे। त हिते शिव पुराण थो हले, त इन करे वेद व्यास शिव खे मथे पियो थो रखे, छो त शिव जे भगत ई कथा ॿुधंदा आहिनि शिव जी। पाण त सभिनि जी ॿुधंदा आहियूं, ऐं जंहिंजी ॿुधंदा आहियूं तॾहिं उहो ई वॾो हूंदो आहे। त शिवलोक में ब्रह्मा भी आयो, विष्णु भी आयो, कृष्ण भी आयो। हू कृष्ण जेको नित्य निवास कंदो आहे पंहिंजे गौलोक में। वो गौलोक में कृष्ण गायुनि जी शेवा कंदो आहे, उन गौलोक में भी। उते ई राधा उन सां सदा ई निवास कंदी आहे, ऐं उते ई तुलसी ऐं ॿिए बि उन जूं सखियूं आहिनि। त वो कृष्ण शिवलोक में मिलण आयो। ब्रह्मा विष्णु त नंढा पिया लॻनि उन, छो त उन खां मथे त हिन जो ई लोक आहे, गौलोक। त ही निवेदन खणी आया हुआ ब्रह्मा ऐं विष्णु शिव वटि। जीअं कोई छोटो मोटो नेता दिल्ली वेंदो आहे, कोई याचिका खणी करे या कोई प्रपोज खणी, ब्रह्मा विष्णु शिव खे चवनि था, साईं शंखचूर्ण नाले दैत्य ॾाढो परेशान कयो आहे। तॾहिं भगवान शिव मुस्कुराए करे चए थो, ख़बर अथव वो शंखचूर केरु आहे? कृष्ण के भगवान शिव चएसि थो, वो तुंहिंजो ई हिकिड़ो सेवक आहे, तुंहिंजी गोलोक मां वियो अथई हुते। उहो श्रीदामा, जंहिंखे सुदामा भी चयो वियो आहे, श्रीदामा। इन जी ऐं राधा जी बहस थी वई हुई। श्रीदामा कृष्ण खे मञींदो हो, राधा खे न। श्रीदामा चवंदो हो कि कृष्ण सब कुछ आहे, भक्ति सब, ज्ञान सब कुछ आहे,
कृष्ण सब कुछ आहे, प्रेम खे न मञींदो हो। पोइ जॾहिं राधा प्रेम जा तर्क रखिया ऐं हुन में हाराइजी वियो श्री दामा, तो हुन श्राप ॾिनो हुई राधा खे कि तूं मुंहिंजो मज़ाक थी उॾाई, मां हाराइजी वियुमि त तूं मज़ाक थी उॾाई, मां तोखे श्राप थो ॾियां, धरतीअ ते वञी करे तूं कृष्ण जे विछोड़े में जीअंदी आहे, हितां तूं वेंदी आहे हली, तोखे विछोड़ो सहन करणो पवंदो 100 साल। त हुन बि श्राप ॾिनईसि कि तूं त हरकतूं राक्षसनि वारियूं पियो थो करे, असुरनि वारियूं, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, अहंकार, त तूं बि असुर थी, असुर कुल में। हाणे थोड़ो विचित्र लॻंदो तव्हांखे ॿुधण में, उते तुलसी बि निवास कंदी हुई। हिन श्री दामा खे तुलसी ॾाढी वणंदी हुई, जबकि तुलसी त विष्णु जी प्रिय आहे। उन तुलसीअ खे वरी श्राप बि मिलियो राधा जो ई, त उहा तुलसी बि धरतीअ ते आई हुई। हाणे उहो ई शंख ही थियो सुदामा शंख चूर्ण ऐं तुलसी उहा ई तुलसी। त तव्हां कथा ॿुधी हूंदी जलंधर ऐं वृंदा जी। शिव पुराण में 2 कथाऊं थियूं अचनि, हिकु जलंधर ऐं वृंदा, ॿियो शंख चूर्ण ऐं तुलसी। ॾाढी समानता ॿिन्हिनि कथाउनि में आहे, पर 100% समानता बि कान्हे, थोरो थोरो फ़र्क़ु आहे। त असां ॿई ॿुधी वठूं, ॿई हिकु बि था थी सघनि, ॿई अलॻि अलॻि बि था थी सघनि, कल्प भेद सां अलॻि अलॻि मञी पाण। वो अलग समय में थियो हूंदो, वो अलग समय में, छो त हिन त सृष्टि त चक्र वांगुरु वापसि ईंदी रहंदी आहे। त असां ॿई कथाऊं ॿुधंदासीं। शंख चूर्ण जेको थियो, उनजे पीउ जो नालो दंभ, दंभ जो पुटु थियो। दंभ ब्रह्मा जी तपस्या करे इहो पुटु पातो हुई। पोइ वरी हुन शंखचूर बि तपस्या कई, होॾां तुलसी वरी धर्मध्वज जे घर जन्म वठी आई, उन बि तपस्या कई विष्णु भगवान खे पति रूप में पाइण जे लाइ। हाणे ब्रह्मा पहिरीं हिन वटि आयो शंख चूर्ण वटि, चयसि वरदान घुर छा खपई। हुन चयसि अमर थी वञा, कोई मारे न सघे। त ब्रह्मा चयसि ईअं त थी नथो सघे, पर मां तुंहिंजे लाइ हिकु सुठी स्कीम आंदी आहे जंहिंसां तुंहिंजो मरण ॾाढो मुश्किल थी वेंदो। उहो इहो अथई कि मां तोखे वरदान ॾींदोमांइ कि तुंहिंजी मृत्यु तॾहिं थींदी जॾहिं तुंहिंजी पत्नीअ जो सतीत्व भंग थींदो। त हुन चई ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे। त ब्रह्मा चई तो जल्दी तो हा करे छॾी, तूं कॉन्फिडेंट आहीं कि तुंहिंजी स्त्री कंहिं वटि न वेंदी। वो चयसि तो साईं मां शादी ई कोन कंदमि, ॻाल्हि ई ख़तमु, न रहंदो बांस न वॼंदी बांसुरी। त ब्रह्मा चयसि तो न बेटा, तुंहिंजी शादी त मूं लिखी छॾी आहे, शादी थींदई, ऐं जेको मूं लिखी छॾियो आहे उहो कोई मिटे नथो सघे। त शंखचूड़ चयसि तो अगरि तव्हां लिखी छॾी अथव त तव्हां मुंहिंजा हितेशी आहियो, मुंहिंजो भलो ई चाहींदड़ आहियो, त ॿुधायो उहा ज़ाल कहिड़ी हूंदी मुंहिंजी पत्नी, छा मां हुन ते विश्वास करे सघां थो। ब्रह्मा चयसि तो 100%, मां तुंहिंजे भाग में अहिड़ी पत्नी लिखी थी मैं जो तूं कॉन्फिडेंट आहीं कि हूअ त कंहिं पुरुष वटि कोन वेंदी। त हुन चयसि ठीकु आहे, मूंखे इहो वरदान ॾियो। पोइ ब्रह्मा आयो तुलसीअ ॾे, चयसि घुर तपस्या, छा खपई तोखे। तपस्या कई अथई, चयसि थी मूंखे भॻवानु खपे विष्णु पति रूप में। ब्रह्मा चयसि तो तुंहिंजी इच्छा त पूरी थींदई, पर कीअं थींदी, कहिड़े रूप में थींदी, कॾहिं थींदी, उहो तूं न पुछ, मां जेको तोखे चवें तूं उहो कंदीअ। त जंहिंसां ब्रह्मा चयसि तो मां तुंहिंजी शादी लिखी आहे हिकिड़े असुर सां, असुर कुल दानव कुल सां, शंख चूर्ण सां।
तो तुलसी चएसि थी तव्हां छा था चओ, मां भगवान खे पाइण लाइ तपस्या कई आहे, तव्हां मूंखे शंखचूड़ सां था शादी करायो। ब्रह्मा चएसि थो मां तोखे पहिरीं चयो में मुंहिंजो चवणु मञींदीअ त विष्णु मिली वेंदई लास्ट में। तो चयसि ठीकु आहे। ब्रह्मा चएसि थो शंखचूड़ जॾहिं मिलई उनखे मना न कजांइ शादीअ लाइ। उन ब्रह्मा शंखचूड़ खे ॿुधायो कि तुलसी तोखे मिलंदई, उहा तुंहिंजी पत्नी थींदई। तो ॿई पाण में मिलिया ऐं शादी कई। पोइ जेको आहे उहो शंखचूड़ ॾाढो शक्तिशाली थी वियो। उन स्वर्ग खे जीते वरितो। स्वर्ग खे जीतई, पर पंहिंजी प्रजा खे ॾाढो ख़ुशि रखंदो हो। जंहिं शहर में रहंदो हो उतां जी प्रजा ॾाढी ख़ुशि सुखी रहंदी हुई, छो त उते तुलसीअ जो वास हो। सभु शिव पुराण चए थो सभु सुखी हुआ केवल देवताउनि खे छॾे करे, वे सभु ख़ुशि हुआ, सभु प्रसन्न हुआ। त देवताउनि वञी करे विष्णुअ जे अॻियां प्रार्थना कई हुई। विष्णुअ चयो हो कि हिनखे मारण पियो थियो आहे, छो त ब्रह्मा वरदान ॾिनो आहे कि जॾहिं हिनजी पत्नीअ जो सतीत्व भंग थींदो तॾहिं मरंदो। ऐं ॿियो इनखे शंखचूड़ खे हिकिड़ो कवच हो, जेसिताईं हुनखे उहो कवच आहे उनखे कोई न मारे सघंदो। इहो थोरो फ़र्क़ु अथव जलंधर जे ऐं हिन जी कथा में। त ब्रह्मा विष्णु उन्हनि देवताउनि खे चयो कि असां शिव वटि वेंदासीं, शिवलोक में, ऐं कुछ तोड़ कढी ईंदासीं, कुछ उपाय उन खां असां पुछंदासीं। त उहे आया हुआ हिते शिवलोक में। त भगवान शिव उन्हनि खे चई तव्हां वञो कैलाश पर्वत ते। हाणे नओं माण्हू कथा ॿुधंदो त कंफ्यूज थींदो कि शिव तो चए वञो कैलाश लोक ते, उते शिव मिलंदव। वो चवनि त हा साईं सुञाणोसि असांजो भाउ आहे, टई असां हिक ई जहिड़ा ई आहियूं। शिव चए थो उहो दरअसल मुंहिंजो ई रूप आहे, उन में मूं में तव्हां भेद न सम्झिजो। तव्हांखे त हिन भाणे अचण जी आवश्यकता कान्हे, उहो ई उते अथव। कैलाश ते जेको रहे थो, भली ॾिसण में सिंपल थो लॻे पर मुंहिंजो ई रूप अथव। तव्हां उनखे समस्या ॿुधायो। त इहो चई करे ब्रह्मा विष्णु वापसि आया। कृष्ण भगवान बि वियो। शिव भगवान एतिरो पुछो कृष्ण खां कि गायूं त सभु ठीकु आहिनि न, गायूं सुठियूं स्वस्थ आहिनि न? कृष्ण चयो हो हा। हाणे ब्रह्मा विष्णु उन शिव वटि विया। हू शिव कैलाश ते जेको रहे थो उन जी अची स्तुति कयूं, आराधना कयूं। अचो असां बि कयूं। कहाँ गया मेरा पन्ना? शिव जा भजन अनेक आहिनि। पोइ सोचबो आहे कि कहिड़ो गायूं। पोइ वरी मां मन ई मन में कंदो आहियां अकड़ बकड़ बम्बे पोइ जेको सम्झ में अची वेंदो आहे। हींअर हिन ते आयो आहे भागा चोर निकल के भागा। हिन ते तव्हां ॿुधाइजो सही निकितो आहे या न। अचो वचन कढियो आहे। ओ पार्वती जा प्यारा देवन जा देव दुलारा। ओ पार्वती जा प्यारा देवन जा देव दुलारा। करी कृपा
भस्मासुर के बदले में दैत्य जी जान जलाई। तो खावे सर आवे सारा देवन जा देव दुलारा, वे सर आवे सारा देवन जा देव दुलारा। करी कृपा जयते पंहिंजी भोला भरे छॾी भंडार करी। ओ पार्वती जा प्यारा देवन जा देव दुलारा। करी उठ जा कीन पसारा देवन जा देव दुलारा। करी कृपा जयते पंहिंजी भोला भरे छॾी भंडार। करी तूं कृपा जयते पंहिंजी भोला भरे छॾी भंडार। ओ पार्वती जा प्यारा देवन जा देव दुलारा। पार्वती जा प्यारा देवन जा देव दुलारा। करी कृपा जयते पंहिंजी भोला भरे छॾी भंडार। त ब्रह्मा विष्णु ऐं शिव जी स्तुति करे तारीफ़ कई कि साईं तव्हां जहिड़ो त कोई आहे ई कोन, सभु कुझु ॾेई छॾे जेको। त असां आया आहियूं तव्हां वटि विनती करणी। शंखचूर्ण देवता, शंखचूर्ण दानव अत्याचार कयो आहे, देवताऊं दुखी लॻा पिया आहिनि। असां वियासीं, ॾाढी परे पहुच हुई, पर ख़बर कोन हुई, तव्हां ॿुधायो बि कोन कॾहिं, त ॻाल्हि बि कोन कयव कि तव्हां हुनखे सुञाणोसि या शिव खे। ईअं बि थींदो आहे ॾाढनि सां कि घर में शहर में हुई उहा शइ, उहो माण्हू हो, पंहिंजे बेरागढ़ खे घटि न सम्झिजो। हिते अनेक अहिड़ियूं प्रतिभाऊं लिखल आहिनि जो अचानक पोइ ख़बर पवंदी आहे कि अरे हीअ असांजे शहर मां निकिरी कोई उते पहुची वियो, बॉम्बे में फिल्मुनि में अची वियो, असांजे अॻियां त घुमंदो हो, कॾहिं सम्झासीं कोन। इहो तॾहिं माण्हू पहचाने सघंदो आहे जॾहिं उन लाइ तयार हुजे, जॾहिं ध्यानु हुजे। ध्यानु बि त हुजे। तव्हां ॾिसंदा आहियो रुगो कपिड़ा माण्हुनि जा, त किथां प्रतिभा नज़र अचेव। त ब्रह्मा विष्णु शिव खे चवनि था तव्हांजी उते पहुच हेॾी, असां पिया सोचूं कि असां तव्हां खां वधीक आहियूं, तव्हां रुगो हिते ई रहंदा आहियो, असांजी हेॾी जान पहचान आहे। पर उन महाशिव चयो आहे कि हीउ मुंहिंजो ई रूप आहे, भोलो भंडारी, इन खे चओसि। त शिव जी सा उहो त आहे, असांजी त सुठी आहे। चवंसि था कॾहिं तव्हां ॿुधायव ई कोन, त शिव जी तव्हां कॾहिं पुछव ई कोन, माना ॿुधायां तॾहिं विश्वास ईंदव। त चवनि था साईं शंखचूर्ण देवता दैत्य खे कीअं नाश कयूं। शिव चए थो लड़ाईअ सां ई मारींदासींसि। सती जेका तुलसी आहे उहा हुनजी रक्षा करे रही आहे ऐं हुनजो कवच बि, पर तॾहिं बि जेसिताईं कोई उपाय सम्झ में न अचे तेसिताईं लड़ाई त करणी पवंदी। छो त हाणे आक्रमण हू कंदो, त लड़ाई शुरू थी।
शिव सां गॾु कार्तिकेय भी, गणेश भी, नंदी भी, विष्णु भी, इंद्रादिक देवताऊं भी, ऐं हुन जा बि ॾाढा राक्षस। वॾी लड़ाई शुरू थी। उन खां पहिरीं भगवान शिव हिकिड़ो दूत मोकिलियो हो, पुष्पदंत। असां सिंधियुनि खे शायदि न आहे ख़बर कि पुष्पदंत केरु हो। भगवान जो हिकु ख़ासि सेवक हो। हालांकि हो त हिकिड़ो गायक, पुष्पदंत गायक हो, इंद्र लोक में ॻाईंदो हो, त ॾाढो सुठो ॻाईंदो हो। पर भगत हो शिव जो, गीत लिखंदो हो शिव जे लाइ। हिकु महिमा, शिव महिमा स्तोत्र आहे, उहो पुष्पदंत लिखियो आहे, गंधर्व राज पुष्पदंत। पुष्पदंत जो अर्थ आहे कि जंहिंजा ॾंद पुष्प वांगुरु हुजनि। पुष्पदंत नालो हुनखे शिव ॾिनो हो। शिव जो एॾो प्यारो भगत, पुष्पदंत इन करे नालो कि हू जिते बि गुल ॾिसंदो हो पुष्प, उहे पटे अचे ऐं शिव खे चाढ़ींदो हो। पोइ हिकु ॾींहुं छा थियो, हिकिड़े राजा चित्ररथ गार्डन ठारायो हो, जंहिंमें अलॻि अलॻि तरह तरह जा गुल अचनि। हिन जी नज़र वई पुष्पदंत जी, त उन राजा जा गुल पटे आयो ऐं शिव खे चाढ़ी। मालीअ राजा खे ॿुधायो कि कोई गुल चोरी थो करे वञे, पतो ई नथो पए। CCTV कैमरा बि लॻाया आहिनि, छो त पुष्पदंत खे विद्या ईंदी हुई, भगवान शिव ॾिनी हुयसि अदृश्य थियण जी। पोइ हुननि हिकु तरीक़ो अपनायो राजा, शिवलिंग रखी छॾियईं ऐं उन मथां कपिड़ो रखी छॾियईं उन ज़मीन ते, उन गार्डन में। पुष्पदंत वियो, उनजो पेर शिवलिंग ते लॻो, जंहिंजे करे हिन जी शक्ति वक्तियूं सभु हली वियूं, अपराध थी वियो। ॾिठी अरे मां भगवान शिव जो अपमान करे छॾियो। पोइ दुखी थी करे तॾहिं शिव महिमा स्तोत्र हुन लिखियो हो ऐं ॻायो हो। ॾाढो सुंदर हुनजो भाव आहे कि मां अज्ञानी जीव, मां तव्हांखे नथो सम्झी सघां, पहचाने सघां, त शिव महिमा स्तोत्र कॾहिं पाठ कंदासीं। हिन साल त शिव महापुराण पियो थो हले। पाण वटि त ॾाढो कुझु आहे, लिंग महापुराण भी आहे शिव पुराण खां पोइ। महत्वपूर्ण आहे कि तव्हांखे बसि सुठो लॻे, थोड़ी देरी भली सत्संग में अचो ऐं तव्हांखे सुठो लॻे, बसि काफ़ी आहे। कथा ॿुधण सां ई ऑटोमेटिक असां कलयुग जे प्रभाव खां बची वेंदा आहियूं, पर ॿुधणु ज़रूरी आहे। ईअं न कि तव्हांजो ध्यानु किथे ॿिए हंधि हुजे। त पोइ उन पुष्पदंत खे भगवान शिव दूत ठाहे मोकिलियो हो, पर उहो विफल वियो हो ऐं लड़ाई थी हुई। लड़ाई जो थी ॾाढी भयंकर लड़ाई, जंहिंमें सभु शामिल हुआ, पर परिणाम कुझु न पियो निकिरे। होॾां शंखचूरण हिकिड़े दूत खे मोकिलियो, जॾहिं लड़ाई जो परिणाम न पियो निकिरे, ऐं कंहिं हुनखे ॿुधायो, माता आदिशक्तिअ आकाशवाणी करे ॿुधायो कि तो जहिड़ा लखें शंखचूरण भी शिव जे अॻियां कुझु कोन्हनि, त सावधान रहिजा। हुननि खे बसि हिंट नथी मिले, मौक़ो नथो मिले। सती तुलसीअ जे करे ऐं कवच जे करे बचो पियो हुई, त तूं सावधान रहो। तॾहिं हुन हिकिड़ो दूत मोकिलियो शंखचूरण शिव वटि। उहो ॾाढो समझदार ॾेखारियो वियो आहे। कॾहिं कॾहिं दुष्टनि में भी ॻाल्हाइण जी कला हूंदी अथव, सुठो ॻाल्हाइण जी, मिठो ॻाल्हाइण जी। जीअं अॼुकल्ह पंहिंजे देश में विरोध हली रहियो आहे न CAA जो, ऐं शाहीन बाग में सभु गॾु पिया था थियनि मुस्लमान, जिनजो कोई लेन देन बि कोन्हे उन शइ सां, उन्हनि खे कोई भड़काए करे गॾु पियो थो करे, त उन्हनि जे जेके फेवर में आहिनि, पक्ष में आहिनि, उन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधंदा न, त तव्हांखे थोड़ी देरि जे लाइ लॻंदो सही त चए थो, बिल्कुलु सही त आहे, जवाब ई कोन हूंदव जवाब ॾियण जो, छो त हू कुझु ॻाल्हियूं लिकाए करे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा। मां त TV ॾिसंदो आहियां, तॾहिं ख़बर पवंदी आहे, समाचार जॾहिं बहस थींदी आहे इन्हनि जी।
त कॾहिं कॾहिं दुष्ट प्रवृत्ति जो माण्हू बि तव्हांजे अॻियां अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं रखंदव जो तव्हां चुप थी वेंदा, चवंदव धर्म ते थी हली, भली हल सुठी ॻाल्हि आहे, पर असां ग़लति किथे आहियूं? असां पंहिंजी महिनत था कयूं, असां पैसा था कमायूं, असां एंजॉय था कयूं, कंहिंजी दिलि थोरी था दुखायूं, कंहिंजी चोरी थोरी था कयूं। तव्हां चवंदा सही ॻाल्हि आहे, हिन में दिक़त कहिड़ी आहे? दिक़त आहे धर्म खे छॾे करे पिया था कयो, धर्मानुसार नथा कयो। त पुष्प इहो दूत आयो शंख चूरण जो, शिव जे अॻियां जेॾी महिल ॻाल्हाइण शुरू कयईं हुनजे पक्ष में शंख चूरण जे ऐं देवताउनि जे विरोध में, त चुप थी वञनि सभु, पर शिव त मुस्कुराए पियो। उन चयईं कि जॾहिं सभु हीअ सृष्टि परमात्मा ठाही आहे, तव्हांजो जेको महाशिव आहे उन ठाही आहे, त उन ई देवता ठाहिया न, ऐं दैत्य बि त उन ई ठाहिया आहिनि, असां असुरनि खे बि त उन ठाहियो आहे। असांजो अगरि स्वभाव अहिड़ो आहे, असांखां जप तप ध्यानु कोन पुॼंदो आहे, त हुन ठाहियो आहे। असांजो स्वभाव आहे खाइण पीअण मौज करण, तव्हांखे कहिड़ी हिन में देवताउनि खे कहिड़ी दिक़त आहे? ऐं तव्हां ब्रह्मा विष्णु महेश हमेशह हुननि जो साथ ॾींदा आहियो, कॾहिं त तव्हां छल कपट बि कंदा आहियो। हाणे ॿुधण में थोरी देरि लाइ त इहो थो लॻे कि सही पियो थो चए, पर अगरि तव्हां सत्संग ॿुधो हुजेव, जीवन में कथा ॿुधी हुजेव, त कोई तव्हांखे भ्रमित न करे सघंदो। धर्म ऐं अधर्म जी गति ॾाढी सूक्ष्म थींदी आहे। छा धर्म छा अधर्म, ॾाढो सूक्ष्म विवेक सां ई पहचान थींदी आहे। तॾहिं शिव हुनखे चयईंसि कि हिकु त असां टई देव पंहिंजे भगतनि जे वस में हूंदा आहियूं, ॿियो असां धर्म जे पक्ष में हूंदा आहियूं। धर्म जी रक्षा जे लाइ अगरि अधर्म बि करणो पए त असां कंदासीं, छो त धर्म बचणु खपे, अधर्म न। पोइ दूत हलियो वियो। हिन ब्रह्मा विष्णु महेश मीटिंग कई कि आख़िर मरंदो कीअं ही। ब्रह्मा चयसि तो साईं, तव्हां अगरि हुनखे त्रिशूल सां मारींदा न कोन मरंदव। हिकु त हुन वटि कवच आहे, ॿियो हुनजी रक्षा करे रही आहे तुलसी। इहे ॿई कम करणा पवंदा, इहे हटाइणा पवंदा। विष्णु खे चयो वियो तव्हां होशियारु आहियो हिननि कमनि में। तॾहिं विष्णु पहिरीं त ब्राह्मण जो रूप धारण करे ने शंख चूरण वटि आयो ऐं दान घुरियईंसि। चयईसि मां जेको दान घुरां मूंखे तूं ॾींदे? पहिरीं हा चओ पोइ मां घुरां। हुन चयईंसि हा। चयईसि मूंखे तुंहिंजो कवच खपे। हालांकि इहो कवच बि हुनखे विष्णुअ जी कृपा सां ई मिलियो हो, पर विष्णु घुरेसि तो ब्राह्मण जे रूप में। हुन कवच ॾेई छॾियो। तंहिंखां पोइ जॾहिं युद्ध भूमि में आयो, हिन खंड जो नालो आहे युद्ध खंड। लड़ायूं 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 त हुन विष्णु शंख चूरण जो रूप धारण करे तुलसीअ वटि पहुतो। तुलसी न पहचाने सघी, पंहिंजो घोट सम्झाईंसि, हुन सां आलिंगन कयईं ऐं उते हुनजो सतीत्व भंग थियो। ब्रह्मा छा वर ॾिनो हुयसि कि मां गारंटी थो ॾियां तुंहिंजी पत्नी त कंहिं वटि कोन वेंदी, पर उन वटि कोई अची सघे थो इहो कोन ॿुधाईंसि। उन वटि कोई अची सघे थो छल करे, हीअ न पहचाने। बसि होॾां भॻवान शिव शंख चूरण खे मारे छॾियो। बोल शंकर भगवान की जय। इन्हनि कथाउनि जो धर्म अधर्म सम्झणु शायदि तव्हांखे अजीब लॻे, पर धर्म जी रक्षा जे लाइ भॻवान लीलाऊं कंदा आहिनि। पोइ वरी जेका कथा आहे असां ॿुधी आहे कारकतनि में, जलंधर वारी, उहा बि सॼी अचे थी शिव पुराण में। उहो बि ॿुधी वठो, स्मरण करे वठो। उहा त सॼी उहा ई आहे कि देवराज इंद्र देवगुरु बृहस्पतिअ सां मिली करे शिव वटि वियो मुलाक़ात करण। उते भॻवान शिव पंहिंजे कैलाश जे ॿाहिरि हिकु यतीअ जो रूप धारण करे बीह रहियो, ईअं ई फ़क़ड़ मवाली। इंद्र उन खां पुछेसि थो,
शिव किथे आ? ही जवाब ही नथो ॾेसि। इंद्र थोड़ो अहंकार सां तो पुछेसि, अरे शिव किथे आ? हिन गुस्से में न्यारे इंद्र ने चयसि तो कोने ॿुधाइणो। त इंद्र क्रोध में अची पंहिंजो वज्र कढियो। पोइ शिव खे बि क्रोध आयो, पंहिंजो टियों नेत्र खोले करे उनखे भस्म करण लॻो। तॾहिं देवगुरु पहचाने वियो कि शिव आ। ये शिव जी लीलाऊं सिर्फ इन लाइ थींदियूं आहिनि, को न को उद्देश्य हूंदो आहे हर लीला जो। हिन लीला जो उद्देश्य हो कि जेको इंद्र जे अंदर अहंकार भरियल आहे, ॿाहिरां त ॾाढो स्मार्ट आहे, ॿाहिरां त बढ़िया खानदानी अमीर रईस लॻो पियो आहे, पर भीतर जेका ये गरीबी आहे, इनखे गरीबी चइबो आहे। भीतर में अगरि अहंकार हुजे त वो गरीब आहे। त इन जी गरीबी नाश करणु खपे। तॾहिं इहो रूप धारण कयो ऐं हाणे इंद्र जलण लॻो। त देवगुरु बृहस्पति खे चयसि तो, हे देवगुरु मूंखे बचायो, रक्षा कयो। देवगुरु चयसि तो, अरे ही शिव अथई, तूं खुद चईसि, मां प्रार्थना कयांसि तो तूं बि चईसि। तॾहिं ॿई मिली करे शिव जी अॻियां हथ जोड़े वेनती था कनि। जो असां बि यादि कयूं। शिव नाम से है जगत में उजाला, हरि भक्तों के है मन में शिवाला। देश
ॻाइणु ॾाढो ॾुखियो आहे, तव्हां सही पिया ॻायो। त शिव शांत त थी वियो या प्रार्थना ॿुधी करे, पर उहा अग्नि जेका निकिरी चुकी सा केॾां वञे। त देवगुरु बृहस्पतिअ चयईंसि समुंड में उछलायो। हाणे समुंड में उछलाइण सां बि उहा व्यर्थ कोन वई, उन मां ई जलंधर पैदा थियो। हाणे उहो शंख चूर्ण, उनखे पोइ भॻवान शंख ठाहे छॾियो, जेको शंख असां वॼाईंदा आहियूं। शंख में जेको कॾहिं कॾहिं पाणी भरे छंडो हणबो आहे न, उन सां माण्हू पवित्र थींदो आहे चवंदा आहिनि, पर कॾहिं बि शंख जो छंडो शिव खे न हणिजो, शिव ते न हणबो आहे। असांजी सिंधियूं मायूं आहिनि न, जय भोले शंकर, जय विष्णु, गुरु बाबा भली कजा, सभिनि खे ईअं कुझु कुझु ॻाल्हियुनि जो ध्यानु रखिबो आहे, शास्त्र सम्मत हलबो आहे। तुलसी सभिनीनि खे प्रिय आहे, पर गणेश ते न चाढ़बी आहे, इहो ध्यानु रखिबो आहे। शिव ते बि न तुलसी, ऐं शिव सां गॾु शंख बि न रखिबो आहे, शंख जो शिव ते जल न चाढ़िबो। त उहो शंख ऐं जलंधर, शंख किथां निकिरंदो आहे? जल मां, समुंड मां। त हिकु ई नालो जो अर्थ त हिकिड़ो ई आहे, जलंधर, जल जे अंदरि जेको हुजे। उहो बि ॾाढो प्रतापी दैत्य थियो, जलंधर गद्दीअ ते वेठो। उनजी शादी वृंदा सां थी। दैत्यनि जो राजा जलंधर गुरु शुक्राचार्य जे सानिध्य में जेॾी महिल राहु ॿुधाईंसि कि असांजा 14 रत्न देवताऊं फुरे विया आहिनि, त लड़ाई थी, देवताऊं हाराइजी विया, स्वर्ग ते शासन थी वियो जलंधर जो। देवताऊं वरी विया विष्णु भॻवान ॾे। विष्णु भॻवान आयो, लक्ष्मी चयईंसि मुंहिंजो भाउ आहे, जल मां प्रकट थियो आहे, त मुंहिंजो भाउ आहे, त मारजोसि न। त हाणे ॿई जेॾी महिल विढ़नि पिया, त विष्णु भॻवान चयसि थो यार पाण ॿई माइट आहियूं, सालो ऐं भेण बि आहियूं पाण, त लड़ाई ठीकु न आहे पाण में। त हुन बि लड़ाई रोके छॾी। हाणे विष्णु भॻवान जलंधरपुरीअ में रहण लॻो, लक्ष्मी बि, चारों तरफ़ शांति हुई, बस देवता शांत कोन हुआ, उन्हनि खे कोई सुख कोन हो। तॾहिं ई बंदि थी वई आहे छा? तॾहिं विच विच में ॿुधाइजो, पर 7:15 खां पोइ अञा छा ॿुधाईंदा? हिते टाइम लिखियल हो 8 ताईं कथा जो, त असां 7:30 बि करे सघूं था। सुभाणे जो जेको अथव कार्यक्रम, सुबुह जो 6 बजे सत्संग थींदो, ऐं शाम जो वरी उहो ई 6:15 बजे खां शिव कथा जो भोग पाइबो। ऐं सुभाणे राति जो 11 खां 1 ताईं धुनी लॻाइजो तव्हां ख़ुदि। छो त सोच वीचार करे इहो सोचो कि सुभाणे जी राति आहे शिवरात्रि, महाशिवरात्रि जी राति, इम्पोर्टेंट राति शिव आराधना जे लाइ। चैन पहरनि में पूजा कबी आहे, त पहिरियों पहर त थी वेंदो हिन में शिव कथा में। 11 ऐं 1 में करण में इहो फ़ाइदो आहे कि ॿियों पहर बि थी वेंदो, टियों पहर बि थी वेंदो। त एतिरो त कयूं, सॼी राति भली न कयूं, 3 पहर कयूं त बि काफ़ी आहे, पोइ 4थों पहर घर में वञी कयो, थी सघेव त इन करे सोचो आहे 11 खां 1 ताईं धुनी लॻायो, सत्संग कयो, भॼन गायो, कुझु बि करे शिव खे मनायो, पंहिंजो जीवन सफ़ल बणायो। ईअं डिसाइड कयो आहे, पोइ जेके अची सघो अचिजो। उहो सभु हिन ते कोन्हे लिखियलु, हाणे लिखियो वियो आहे, न त ॾाढियूं कंफ्यूज़ पियूं थियनि कि सुभाणे सुबुह जो थींदो या न थींदो। उहो त थींदो ई, छो त उहो शिवरात्रिअ जो शिव जो स्वागत आहे, उहो शिवरात्रिअ जो स्वागत आहे। सुबुह जो जेका शिव मनाइबी आहे, उहो राति जो स्वागत आहे कि जेका राति ईंदी आहे महाशिवरात्रि, उनजो स्वागत। पर असली त आहे उहा राति जेका सुभाणे आहे।
महत्व जी उहा आहे। त शिव पुराण जी कथा पाण ॿुधी रहिया आहियूं। जलंधर सुखपूर्वक रहे पियो, पर देवताउनि वञी देवर्षि नारद खे चयो कि यार दुखी लॻा पिया आहियूं, कुझु कमु कर। त देवर्षि नारद वञी जलंधर जे अॻियां पार्वतीअ जी तारीफ़ कई, जंहिंजे करे जलंधर त हाणे जिद कयो कि हाणे पार्वती खपे, हुन सां शादी करणी आहे, जंहिंजे करे लड़ाई शुरू थी शिव जी जलंधर जी। पर जलंधर मरे ई न। उहो ई थियो, विष्णु भॻवानु जलंधर जो रूप धारण करे सतीअ वटि वियो, जंहिंजे करे हुनजो सतीत्व भंग थियो। हेॾा शिव जलंधर खे मारियो। उहा बि ॿई कथाऊं शिव पुराण में अचनि थियूं, कल्प भेद सां ॿई सही आहिनि, अलॻि अलॻि समय में ॿई कथाऊं थियूं आहिनि। त पोइ शिव भॻवानु सुखी कयो सभिनीनि खे, ऐं हिते अञा युद्ध खंड हली रहियो आहे। अॼु असां हिते कथा खे विराम था ॾियूं। वरी सुभाणे जेके कथाऊं थोरियूं बचियूं आहिनि, सुभाणे ॿुधी करे असां हिन कथा जो भोग पाईंदासीं। बोल शंकर भगवान की जय। पर हिकिड़ो भजन शिव जो चऊं। ओम नमः शिवाय।